द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी ॿोलीअ जी बर्बादीअ में शामिल तव्हां बि मां बि। भारत में रहंदड़ को बि सिंधी इहो नथो चई सघे त सिंधी भाषा जी अॼोकी हालत लाइ उहो जवाबदार न आहे। सिंधी ॿोलीअ जी बर्बादीअ में शामिल तव्हां बि मां बि। हाणे ॾियणो पए जो ॾोह त ॾोह कंहिंखे ॾियां। वञी झूलण दर ते आयुमि भरे झोल दुआउनि सां। वञी झूलण दर ते आयुमि भरे झोल दुआउनि सां। तव्हां वेठा आयो मुंहुं मोड़े दुआऊं कंहिंखे ॾियां। तव्हां न कयो सरगोशियूं न ॻाल्हायो सिंधी ॿोली। तव्हां न कयो सरगोशियूं न ॻाल्हायो सिंधी ॿोली। आहियां परेशान वसो पुरखनि जो मां कंहिंखे ॾियां। छा आहे वारस हक़ीक़ी, छा रखंदो आहे कुवत मतिलबु कैपेसिटी या क्षमता। छा मिल्कियत समूरी मां आज़ाद सचल खे ॾियां। छा आहे वारिस हक़ीक़ी, छा रखंदो आहे कुवत। छा मिल्कियत समूरी मां आज़ाद सचल खे ॾियां। सिंधी ॿोलीअ जी बर्बादीअ में शामिल तव्हां बि मां बि। हाणे ॾियणो पए जो ॾोह त ॾोह कंहिंखे ॾियां, त ॾोह कंहिंखे ॾियां। मां SP सर, गांधी नगर।